हैदराबाद में सोशल मीडिया ते हवाई फायरिंग जी वायरल थियल वीडियो जो एसएसपी नोटिस वरतो आहे, जंहिं बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, एसएसपी हैदराबाद अदील चाडियो सोशल मीडिया ते वायरल थियल जेका वीडियो आहे जंहिंमें हिकु शख़्स हवाई फायरिंग करे थो पियो, हुनजो नोटिस वरितो आहे। सिटी थाणे खे हिदायतूं जारी कयूं त फौरी तौर ते हुन जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे, जंहिंखां पोइ सिटी जेका पुलिस आहे, थाणे जी पुलिस, उन वीडियो में नज़र ईंदड़ जेको जवाबदार आहे दानियाल ख़ान ज़ई, हिनखे हिकु अदद 12 बोर रिपीटर समेत गिरफ़्तार करे तफ़्तीश जेको आहे शुरू कई आहे, जंहिंमें इहा ख़बर पई आहे त हीउ जेको आहे असले ते बिलाल ख़ान जे नाले ते जेको आहे उहो ज़ाहिर थियो आहे, जंहिंखां पोइ मुलज़िम ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वई आहे। हुनजे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे सिंध आर्म्स एक्ट तहत ऐं 337H2 जा जेके कलम आहिनि उनखे लागू कया विया आहिनि। वधीक जेका आहे उहा कार्रवाई जारी आहे। ॿुधाए पियो वञे त जेको दानिश जवाबदार आहे हवाई फायरिंग कई हुई। वीडियो में वाज़े तौर ते नज़र अचे थो त हिकु अदद 9mm जेको पिस्टल आहे हुन सां हुन जेको आहे फायरिंग कई, जंहिंखां पोइ उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी सलीम अला, महिरबानी तव्हांजी।